रमज़ान जे भलारे महीने में सॼे मुल्क जी या नौशरो फिरोज़ में बि जेको लोड शेडिंग जो आज़ार आहे तमामु घणो वधी वियो आहे। नौशरो फिरोज़ जा जेके रहवासी आहिनि लॉकडाउन जे करे घरनि ताईं महदूद बणियल आहिनि, पर उन जे बावजूदु उहे गर्मी ऐं घुट वारे माहौल में रोज़ा रखण ते मजबूर आहिनि। हिकु पासे इहा सूरत हाल आहे त नौशरो फिरोज़ जा रहवासी लॉकडाउन जे करे घरनि ताईं महदूद आहिनि, पर ॿिए पासे वरी कलाकनि जा कलाक जेका बिजली गाइब रहे थी ऐं अणएलानियल लोड शेडिंग वारो जेको अमल जारी आहे, जंहिंजे करे उहे तमामु घणो परेशानियुनि सां मुंहुं ॾियण लाइ तयारु हूंदा आहिनि। नौशरो फिरोज़ जे हवाले सां नाज़रीन तव्हांखे मां वधीक ॿुधायां त लोड शेडिंग जो आज़ार जेको रमज़ान जो महीनो आहे इन में तमामु घणो वधी चुको आहे, छाकाणि त इन खां पहिरियां जेको लॉकडाउन वारो अमल जारी रहियो आहे उन में वफ़ाक़ी सरकार पारां लोड शेडिंग जो जेको वक़्तु हुयो तमामु घटि हुयो ऐं कुझु कलाक जेके आहिनि उहे लाइट जा जेके आहिनि उहे बंदि रहंदी हुई। पर हाणे जेका सूरत हाल आहे त समूरो ॾींहुं जेको आहे अधु खां वधीक वक़्तु जेको आहे बिजली न हुजण जे करे माण्हू परेशान आहिनि। त नौशरो फिरोज़ जी साॻी सूरत हाल आहे सॼी सिंध जी आहे, हिते बि लोड शेडिंग जो आज़ार तमामु घणो वधी वियो आहे ऐं रोज़ेदार जेके माण्हू आहिनि उहे तमामु घणो परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। जी।